जिते वायदो करे तू यार जिते आए कौन होते आए कौन होते आए कौन होते आए कौन होते इंतजार कयूं छो प्यार कयूं तुझे कूड़न वायदन ते तुझे कूड़न वायदन ते बार कयूं एतबार कयूं छो प्यार कयूं तुझे कूड़न वायदन ते। टीचर जी ज्वाइनिंग ही असांजी रुकियल आहे मुसलसल गुज़रियल 3 सालनि खां। असां 2023 में IBA पास कैंडिडेट आहियूं। असां 2023 में IBA पास कई आहे ऐं असांजा सभई म्यूज़िक टीचर्स दोस्त जेके आहिनि IBA पास कैंडिडेट आहिनि। मुसलसल 3 सालनि खां वठी असांखे ऑफर ऑर्डर त मिली चुको आहे। साईं सरदार अली शाह एजुकेशन जे मिनिस्टर पंहिंजे हथनि सां असांखे ऑफर ऑर्डर ॾिनो आहे। उन खां पोइ असां मेडिकल करायो आहे, फिटनेस असांजी क्लियर थी आहे। उन खां पोइ असां पुलिस वेरिफिकेशन कराई आहे। उन खां पोइ असां जॾहिं ज्वाइनिंग जे लाइ DO ऑफिस में वञूं था त मुख़्तलिफ़ को न को एक्सक्यूज़ DO साहिबान जे तरफ़ खां अचे थो ऐं असांखे चवनि था अवांजो प्रोसेस फ्रीज़ थियल आहे करे चवनि पिया अवांजे मथां कोर्ट जो बैन आहे। बाबा जेकॾहिं असांजे मथां कोर्ट जो बैन आहे त छाजे करे आहे? चवनि था अकॉर्डिंग टू लॉ प्रोसेस असां ॿीहर इश्तिहार ॾींदासीं। छो भाई तव्हां ॿीहर इश्तिहार ॾींदो? छा असां अकॉर्डिंग टू लॉ प्रोसेस कंप्लीट कोन कयो आहे? छा असां IBA पास आउट कैंडिडेट न आहियूं? असां छा IBA जी टेस्ट पास कोन कई आहे? छा असां सिम्पा जा 3 महीना कोर्सिस पूरा कोन कया आहिनि? छा असां SCS पोर्टल में तव्हांजूं फीसूं पेड कोन कयूं आहिनि? तव्हांखे पैसा कोन ॾिना आहिनि? तव्हांजा चालान पेड कोन कया आहिनि? जॾहिं असां टोटली प्रोसेस अकॉर्डिंग टू लॉ कंप्लीट कयो आहे त पोइ असांजो करिणो आहे। असांजो प्रोसेस जॾहिं ज्वाइनिंग ते रुकियल आहे त तव्हांखे ज्वाइनिंग ॾियणु खपे। अॼु कोर्ट में 11 अगस्त 2026 ते जॾहिं अॼु डेट हुई ऐं उन डेट में जेको आहे सो हिननि छा जमा करायो आहे त हिननि जो असां मनसूख था कयूं। 2024 में असां मनसूख कयो आहे। साईं तव्हां जेकॾहिं मनसूख कयो आहे पहिरियां तव्हांजा वॾा वाइदा हुया। तव्हां चयो त असांजूं हमदर्दियूं म्यूज़िक टीचर्स आहिनि, असांजो बयान स्टेटमेंट म्यूज़िक टीचर जी फेवर में हूंदो, पर हे तव्हांजी फेवर में तव्हां जेको म्यूज़िक टीचर जी फेवर में ही स्टेटमेंट तव्हांजो अॼु असद एजी साहब जमा करायो आहे कोर्ट में। त माज़रत असांखे खेॾायो न, पॉलिटिकल एंगल सां असांखे हिन हुन जॻहियुनि ते फेरायो न। तव्हांजो ॿियो मिनिस्टर कल्चर जो मिनिस्टर ज़ुल्फ़िकार अली शाह चए थो त कोर्ट में जजनि खे अला हिदायत ॾे। मां चवंदुसि तव्हांखे अला हिदायत ॾे, तव्हां ज़िम्मेवार कुर्सियुनि ते वेठा आहियो। सिंध जी ज़िम्मेवारी तव्हांजे मथां आहे ऐं तव्हां सिंध जे मेरिट जी हीअ लताड़ करे तव्हां वञो था ऐं KPK गिलगित बिल्तिस्तान में चओ था असां जीअं सिंधियुनि खे मेरिट में नौकरी ॾियनि, इहे तव्हांखे ॾींदासीं। तव्हां ईअं ॾींदो जीअं असांखे मेरिट में नौकरी ॾियनि, ईअं वञी हुननि जो तव्हां सत्यानाश कंदो जीअं असांजे सिंध जे नौजवान जो टैलेंट तव्हां सत्यानाश था कयो। छा हिन सिंध जे टैलेंट जो इहो क़दुरु आहे तव्हां वटि? सरदार शाह महिरबानी करे असांखे ज्वाइनिंग ॾे, न त ॿी सूरत में असां सरापा एतिरा रहंदासीं। असां हिन तहरीक खे मज़ामती तहरीक में कन्वर्ट कंदासीं। हितां लॉन्ग मार्च असां कराची प्रेस क्लब खां इस्लामाबाद ताईं पैदल लॉन्ग मार्च कंदासीं, पर असां तव्हांखां ज्वाइनिंग वठंदासीं। वायदो करे तू यार जिते आए कौन होते आए कौन होते आए कौन होते आए कौन होते वही वायदो करे तू यार जिते वही वायदो करे तू यार जिते आए कौन होते जस्टिस वी वांट जस्टिस। IBA पास म्यूजिक टीचर खे ज्वाइनिंग दो। IBA पास म्यूजिक टीचर खे ज्वाइनिंग दो। IBA पास म्यूजिक टीचर खे ज्वाइनिंग दो।